बडाणी में बरसाती पानी निकाल नथी सघियो, इंतजामिया अघूर निंड सुतल। पानी बीहण सबब दीवारूं ऐं घर किरण जो सिलसिलो जारी, केतिराई घर रही पट थी विया। शहरनि पंहिंजी मदद पाण तहत चंदो गॾु करे जनरेटर ज़रिए पानी कढी अझा बचाइण ऐं जतन करण में मसरूफ़। उन मौके ते नसरुल्लाह, सनाउल्लाह, इनायतुल्लाह, मोहम्मद अली, फैज़ मोहम्मद समेत शहरनि जो चवणु हो त मुसलसल बरसातुनि सबब शहर अंदरि गोॾे जेॾो पानी भीजी वियो आहे, जेको घरनि अंदरि काहे पियो आहे। जे सबब केतिराई घर किरी पिया आहिनि, घरनि जूं दीवारूं किरी रहियूं आहिनि। इंतज़ामिया जो हाल कोन्हे, को बि ऑफिसर हिन महल ताईं ज़ाहिर नाहे थियो। पंहिंजी मदद पाण जनरेटर वसीले पानी कढी रहिया आहियूं। हुननि डीसी कश्मीर खे अपील कई त शहर जो पानी कढी असांखे वधीक नुक़सान खां बचायो वञे।